पर पहिरियों हलो रेस सां सलाह कयूं ॾिसो रेस पाण छा थो चए अचो बाज़ार सभु कमु पको थी वियो आहे बाक़ी इहो हिकु रहियल आहे घुराए पुलिस पटरायोसि बंदि त लहे ॻोठ तां ॾमर कमदार हाणे वेही तमाशो ॾिस आचर पुलिस खे हथ ॾींदो कोन छाकाणि त नबन ऐं मीर गुम आहिनि बाज़ार जॾहिं बाजीअ खे पुलिस जे हथां कीअं लड़ायोसीं त आचर पाण हेठि हथ ॾींदो ठीकु आहे कमदार त पोइ मां दाऊद खे फोन करे घुरायां थो जेको वणे ई रिपोर्ट में लिखाइजां जीअं दिलि कढई आचर वारनि सां चुट कजां पर हुननि खे हिन कदमनि ते झुकाइणो अथई बाज़ार मुंहिंजो ज़िम्मो आहे मुंहिंजो इहो आचरड़ो जे तुंहिंजे कदमनि ते न अची किरियो न त मुंहिंजो नालो बि मटाए छॾिजां साहब अची है न तुझे इंतजार भी ठोका हां कमदार रईस सब समझाए छडियो हां तमा घबरायो न तमा जो कम थी वेंदो पर बुध कम एड़ो करे ॾेखारदा अकेले अकेले एड़ो तो पुछड़ो करीस सॼो ॻोठ तो खटजे त हा सूबेदार साहब को सख्त आयो ठीक है कमदार दिल जाए कर अच खैरा खैरा छो इसी आयो ये बंदूक जा ठका दाती दान ता वजायो खुशू करो
लोड़ बाजी लोड़ पुट जी सजा लोड़ हाँ एड़ा पुट दुश्मन के भी न हो जाने पुलिस गैली दी वतई लभे घर में लूण कोने सद मरी लेते पहाड़ा साथ के ने मथे आ जो पातंदो हल हल तारा दा साहब अची किसे सुभार पो पुटो बची विंदई बजायो पुटो बजायो ता कुछ मल्हायो
खरा ओ खरा हाँ जी कहिड़े गंटनि में वेठी आं डुबरी में वांगुरु मुंहुं लड़कायूं बस ईअं खैरन सां छोकिरीअ जी शादी थी वई खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मूंखे त ॾाढो ख़ौफ़ हो बसि ख़ुदा खणी ख़ैर कयो कहिड़ो ख़ैर थियो हाँ चूचड़ी ॾेई बंबोर में बाहि ॿारी शींहं बकरीअ खे गॾु खाराई ओ सुधर न सुधर ई त खणी अलाह ख़ैर कयो जो न्याणी जी शादी ख़ैर सां गुज़री वई बाक़ी तो त अलाए छा पियो करणु चाहे मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन आई हाणे मथो न हणु खणूं हा जेको कुझु खैरा करे थी सोचे वीचारे पंहिंजे ज़हन सां थी करे पई हा शींहं बकरीअ खे गॾु खाराई हाणे ॾेऊ हो शींहं बकरी गॾु मां खारायो त उन्हनि सां मोह पई मां ॾिनो तो कहिड़ियूं बंदूकां हलायूं जो मूंखे वेठो थो पियो चवे वॾो मोह ॾिनी ओॾी महिल ख़बर पवंदी न कीअं पी रहियूं करी मां हथियूं हुन छोरे खे दॿ ॾिनी मां चयो चुप करे हा कीअं साट कराई मां न अरे ये गोलियूं हलनि हा न जेॾी महिल बंदूकनि जा मुंह खोलनि हा त हीअं भाब फाटी पवंदी आहे वो डायन रन खुदा जो कहर नाज़िल थिए थो ते रहम कर हिन ॻोठ ते रहम कर हाणे मथो न हणु खणूं हा पिटे न पाड़ कढाए लॻई न का गोली मुंहिंजी दिलि कोसी न कंदो कर हा अहिड़ी आह लॻंदई जो गोलियो न लभंदे ॿियो तोखे करणो बि छा थो अचे हा इन पिट न पाराटनि खां सवाइ ॿियो अचे ई अथो हाणे ॻाल्हि ॿुधो मां पंहिंजे छोकिरीअ जे ॾुख में आहियां मूंखे पंहिंजे धीअ जो विछोड़ो थो मारे पियो मुंहिंजो घर खाली अङण ॾिसी पई थी डरा ताल मां सां घणो न ॻाल्हाए ताल न करे जरूर छाड़े न मां अरे ॻाल्हाए छा थो तेरहं ताला मां तेॾो चुप कयूं थी वञाए पई खैरा जे सिर जो ख़ैर हुजे मोए मोह न ॾिसजई हा बाहि लॻई का सिर खे हल लॻई न ख़बर पई न घणे जी सवा फिटाए ॿियनि जा घर खुदा करे हलना बंदूकूं न त ॾाढी बाब हलाइना तुंहिंजा त मुंहिंजी जिंद तो मां छुटे हा कलंदर का पार पटई अदा अवांखे लख लख मुबारकूं हुजनि खैर मुबारकूं चाची खैर मुबारकूं बाबा तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि खैर मुबारकूं कमदार तोखे बि मुबारकूं हुजनि बाबा जॾहिं त मूंखे छाजी मुबारक थी मिलनि कमदार आचार जे पीउ सां इहा हालत कई न समझ त असांजी दिलि ठारे छॾे अॼु जन आचार पीउ खे नास पितो हूंदो न त राज्य में अखियूं मथे खणी कोन निहारींदा कमदार वॾा असां जो कंहिंखे कुझु चऊं सभु कंहिंजी नियत आहे बाबा पाण ॼाणे जमाल नियत बचण लाइ कुझु कोन मिलंदो हाणे नियत बचण खे छॾ हाणे उथ त हलूं हा हलूं था चङो पोइ असां थकिजी पिया असां हलूं था हा कमदार तव्हांखे इजाज़त आहे तव्हां भले वञो असां बि ॾाढा थकल आहियूं अॼु राति का सुकून जी निंड कयूं हा बा असीं बि थकल आहियूं ॾाढा जन्नत हल त पाण घर हलूं चङो तव्हां आराम कयो बाबा माशा हलिया जन्नत हलिया मूं त गॾु ई
वे बाबा न बने माफ़ कजाएं ज़मानत में कुछ देर थी वई का ॻाल्हि आहे सर का ॻाल्हि न आहे जे ज़मानत न थिए हा त बि का ॻाल्हि न आहे पर सर अदा मीर जो को पतो लॻायो आहे इन लाइ तव्हांखे छॾायो आहे जेसि ताईं मिठल ख़ान सां हाल अहवाल न कंदो तेसि ताईं मीर जी ख़बर न पवंदी वैसे तूं रुगो वेही हाणे तमाशो ॾिस त कीअं मुल्क खे ॿारियूं पोइ रेसे भला मूंखे इजाज़त न बन वे मानी ना खाऊं को बन जाए परिया ख़बर पई त छोकरा छा कयो खैरा ॿुधण में आयो आहे त ज़हर पीतो अथसि वधीक अलाह खे ख़बर खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जवाननि पर ई कान थी पई न ॻाल्हि न मोहाड़े ईअं ई खणी था ज़हर जो प्यालो वात ते रखनि बसि खैरा ख़ुदा जो राज़ ख़ुदा ई ॼाणे कंहिंजे मन में छा आहे का ख़बर ई कान थी पई हाय हाय ऐसान वीचारो इन पुट जे आसरे ते त जीअंदो पीरीअ जो सहारो बि ख़तम थी वियुसि हाणे ख़बर न आहे अलाए कीअं ज़िंदगी गुज़रंदसि अड़े जेको क़िस्मत में लिखियल हूंदो आहे उहो ई इंसान खे मिलंदो आहे चवंदा आहिनि त डुबरीअ खे मच्छर बि घणा काठी बि हीणे हंधो ई भॼंदी आहे इहो त दुनिया जो दस्तूर आहे बाक़ी असां त दुआ खां सवाइ ॿियो कुझु ॾेई बि नथा सघूं अलाह साईं हिमत ॾींदो अहसान खे इन पुट जे सदमे बर्दाश्त करण जी अड़े मूंखे नथो लॻे त को अहसान पुट जो सदमो बर्दाश्त करे सघंदो सो बि जवान पुट जो जेको अकेलो सहारो हुयुसि हाओ जाई थो चई परियल इंसान वीचारो न थधी सहे न कोसी सहे इहो त मालिक जा करम आहिनि जेको पाण पियो थो जहान खे हलाए भाजाई इहो थी असांजो भाउ तोखे वणे थो हले न निकाह में त भाजाई कबूल करे आई अथसि हाणे अधो वणेसि थो अलाए न ख़ैर ज़िंदगी त अधे सां ई गुज़ारणी पवंदसि न अम्मा तूं हिननि जूं ॻाल्हियूं दिलि में न कजांइ ही सुबुतियूं ॻाल्हियूं घटि ऐं उबतियूं घणियूं कंदा आहिनि चाचा तव्हां कचहरी कयो मां तव्हांजे लाइ चांहि तयार करे खणी थी अचां भाजाई तूं वेह ऐं पाण ई चांहि तयार करे थी अचां जे तूं अचण साणी कमु शुरू कयो त मायूं मूं मथां खिलंदियूं पर अदी चयमि त वेह ऐं पाण ई करे थी वठां अदे जल्दी चांहि पीआर ॾाढा थकल आहियूं चांहि पी आराम कयूं अदा देर न लॻंदी थकल आहीं त वञी आराम कर चांहि लाज़मी आहे छा मुफ़्त में अदा जूअ खे ज़हर ॾे न उहो बि पी वेंदो हीअ त पोइ बि चांहि आहे ॾोह रुगो अजू जो न आहे घटि पुट तूं बि न आहीं जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई जहिड़ियूं पंज वीहूं तहिड़ो सौ वाह रे अदा वाह हणी असांखे ठाहे रखियई आचर भी गुम आहे एतिरो बि ख्याल कोन थियुसि त भाॼी अकेली घर में आहे ऐं ईअं ई खणी बुट ॾिनई बाबा थाणे में भाॼी सदमे में बीमार लॻी पई आहे ॾिसी अचांसि त आहे किथे जेसि ताईं जबार वारनि खां पंहिंजी इज़त जो पलांत न वठंदुसि तेसि ताईं पंहिंजे घर में पैर बि न रखंदुसि हुकुम कर अचर हुकुम कर कंहिंखे क़बर हवाले करणो आहे सभ खां पहिरियां जब्बार जो बिलो करणो आहे जब्बार छा थो सम्झे त असांजे पोयां पुलिस छॾे पाण ज़ाल खे कच्छ में करे सुकून जी निंड सुम्हंदो अॼु उन्हनि खे ॿुधाइणो आहे त ॿिए जी इज़त सां खेॾण मां कहिड़ो फ़ाइदो थो पए उन्हनि असांखे सॼे ॻोठ वारनि जे अॻियां बेइज़्ज़तो कयो आहे बाबा खे सॼे ॻोठ जे गिटिन मां पुलिस कीले खणी वई अॼु मूंखे हुनजो पलांत वठणो आहे कानू पलांत वठणो आहे